بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. صدق الله العظيم. سبحان اللہ سبحان اللہ. شروع ان پاک پروردگار جے نام سان जेको निहायत मेहरबान आहे, निहायत रहीम आहे. नाज़रीन, हिन तलावत क़ुरान पाक सां शुरूआत कंदड़ हिन प्रोग्राम में मां बाख पीरज़ादा तव्हांखे भलीकार कयां पई. सिंध टीवीअ जे सहकार सां सिधे रित हलंदड़ प्रोग्राम सलाम रमज़ान आहे. ज़िक्र जी महफ़िल ऐं उन महफ़िल में ज़िक्र थींदो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो. ऐं इन ज़िक्र सां गॾोगॾु असांजी कोशिशि रहंदी त असां उहे ॻाल्हियूं कयूं जंहिंखां असांजी पंहिंजी इस्लाह थींदी ऐं हिकिड़े माण्हूअ खे, हिकिड़े फ़र्द खे बहितरीन मोमिन थी साबित थियण जी, पंहिंजे पाण खे साबित करण जो मौक़ो मिलंदो. इंसान जी जेका मां सम्झंदी आहियां त सॼी ज़िंदगी या जाखोड़ जारी रहंदी आहे त उहो सुठी हिदायत ते हले ऐं उन हिदायत जो जेको सभ खां वधीक मां सम्झंदी आहियां त रोल मॉडल आहे उहो क़ुरान पाक आहे. क़ुरान पाक जहिड़ो किताब जेका आहे उहा असांजी ख़ुशनसीबी आहे उम्मत मुहम्मदीअ जी त अलाह पाक तरफ़ां हिकिड़ो अहसान, हिकिड़ो तोहफ़ो जेको आहे असांखे मौजूदु आहे. त वक़्तु ज़िंदगीअ में कहिड़े बि वक़्त में अगरि तव्हांखे ज़रूरत पए थी त तव्हां किथां गाइडेंस वठो त क़ुरान पाक जहिड़ो तोहफ़ो असां वटि मौजूदु आहे. ऐं वरी हीउ जेको भलारो महीनो, बरकतुनि भरियो महीनो आहे, इहो बि हिकु सभ खां वॾो अहसान आहे असां नाचीज़नि ते, गुनाहगारनि ते पाक परवरदिगार जो. अलाह साईंअ जे प्यार ऐं मोहबत जो जॾहिं ॻाल्हि कजे थी त पंहिंजनि माण्हुनि ते कंहिं क़दुरु उहो प्यार थो करे, केतिरो भरोसो, केतिरो यकीन ऐं एॾी मोहबत कीअं थो करे त जीअं असां चवंदा आहियूं त हिकु माउ जी ममता खे ई अञा मापण जो को फॉर्मूलो अञा ताईं न मिलियो आहे दुनिया में. त तव्हां सोचो त जॾहिं 70 माउनि जेतिरो प्यार, उन खां बि वधीक प्यार कंदड़ जेका ख़ुदा ताला अलाह साईंअ जी ज़ात आहे, जेका असां माण्हुनि ते उन जा करम आहिनि, उन जा रहम थो करे, उन जूं तमामु घणियूं ब्लेसिंग्स आहिनि. सो
उन शइ जो त को हिसाब ई नथो लॻाए सघिजे। पर वरी जीअं चइबो आहे गुनाहगार बंदा आहियूं, गुनाह थी वेंदा आहिनि, पर उन्हनि गुनाहनि सां सचे दिलि सां, सची पाक नियत सां तौबा कजे ऐं जंहिं तरीक़े सां असांखे पछतावो फील थो थिए ऐं अगरि असां पंहिंजो ग़लति कंहिं बि फेल ते पछतायूं था ऐं माफ़ी था घुरऊं त इन खां बहितर त का ॻाल्हि ई न आहे। अलाह साईं चवंदो आहे त कूड़ ॻाल्हाइण खां वधीक नापसंदीदा मूंखे का ॻाल्हि न आहे ऐं वरी माफ़ी घुरण खां वधीक पसंदीदा का ॻाल्हि ई न आहे मुंहिंजे लाइ। त माफ़ी घुरण वारा माण्हू जेके आहिनि अलाह साईंअ खे बेहद पसंदि आहिनि ऐं इन लफ़्ज़ इन कम खे प्रैक्टिस करणु घुरिजे। प्रैक्टिस करण सां मुराद इहा आहे त इंसान पंहिंजे पाण में भलाई ऐं चङाईअ जा केतिरा रस्ता पैदा थो करे, खोले थो पंहिंजे पाण जे लाइ, पंहिंजे अमलनि सां ऐं पंहिंजे जेको आहे मुताले सां ऐं इन सभिनी जी हित जे लाइ अगरि गाइडलाइन खपे, को असांखे को कंहिं शइ खां असांखे इंस्पायर थियणो आहे त क़ुर पाक खां वधीक ॿी का शइ आहे कान, उन खां वधीक का गाइडलाइन आहे कोन हिकु इंसान जे लाइ बहितर साबित थी ॾेखारण जे लाइ। पर हीअ जेके असांजूं महफ़िलूं आहिनि ज़ाहिर आहे ज़िक्र कंदासीं ऐं इन्हनि ज़िक्रनि सां या महफ़िल सजियल हूंदी ऐं चांदरात ताईं हे जेके महफ़िल आहे या रोशन रहंदी, मुनवर रहंदी इंशाअल्लाह। सिंध टीवीअ जी जेका सिथ आहे उन जे पारां तव्हांजे अॻियां पेश कई वई आहे, पर हे जेको तावन आहे कर्श जाम शीरीअ जी तरफ़ां आहे। कर्श जाम शीरी बहितरीनु मशरूब शरबत आहे जेको सहरी हुजे या इफ़्तारी हुजे उन में बहितरीनु तव्हांजे साथ ॾिए थो ऐं जेके चटपटा स्नैक्स असां खाधा खाईंदा आहियूं इफ़्तारनि में उन खां पोइ एसिडिटी थी पवंदी आहे त थोरो घणी उन एसिडिटीअ जे लाइ सभ खां बहितरीनु ऐं रिफ्रेशिंग मशरूब जेको आहे कर्श जामी शीरी आहे। कर्श जामी शीरी चाहे हर सहरीअ में तव्हां पियो या इफ़्तारीअ में पियो, पर उहो ज़बरदस्त ऐं रिफ्रेशिंग उन जो फ्लेवर आहे ऐं 100% ख़ालिस गुलाब ऐं संदल जे अर्कियात सां तयारु शुदा आहे इहो मशरूब। इन में फ्लेवर्स बि अचनि था। फ्लेवर्स जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त मां तव्हांखे ॾेखारी हंदा त बहितरीनु इलाइची फ्लेवर हिन में मौजूदु हूंदो आहे जेको तव्हां ॾिसो था ऐं इन सां गॾोगॾु गुलाब ऐं संदल जो फ्लेवर बि हिन में शामिलु हूंदो आहे। हीअ जेका वॾी बोटल आहे हिन में 50 गिलास शामिलु हूंदा आहिनि जेके तव्हां इंजॉय करे सघो था ऐं 30 ई रोज़ा इफ़्तारनि में ऐं सहरनि में तव्हां इंजॉय करे सघो था जाम शीरीअ खे। हर मौसम में हर दिलि अज़ीज़ मशरूब कर्श जाम शीरी आहे। बजाए इन जे तव्हां सॉफ्ट ड्रिंक्स ऐं कोल्ड ड्रिंक्स खे इस्तेमालु कयो ऐं पंहिंजे मादे ते ज़ुल्म पिया कयो ऐं पंहिंजनि ॿारनि जी सिहत सां सभ खां वॾो नाइंसाफ़ी इहा हूंदी आहे त इन खां बहितर आहे त तव्हां रिफ्रेशिंग ऐं जेको आहे 100% ख़ालिस अर्किया सां तयारु शुदा कर्श जाम शीरीअ खे इस्तेमालु कयो। इन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे ताउन कयो आहे साइरज़ा टेक्सटाइल वारनि जो। मूंखे ख़ूबसूरत ड्रेस ॾिनी अथऊं, तव्हां ॾिसंदा हूंदा स्क्रीन ते त हिन ड्रेस जे जेके कलर्स आहिनि हिन ड्रेस जो जेको कमु आहे उहो ॾाढो डेलिकेट आहे। तमामु घणो डेलिकेसी एलिगेंसीअ सां हीअ ड्रेस तयारु कयल आहे। हिन जो फैब्रिक जेको आहे बहितरीनु आहे ऐं अॼु जो जेको हीउ कपिड़ो ऐं हीअ ड्रेस आहे मां सम्झां थी ईद जे लाइ बेस्ट आहे। मुंहिंजूं उहे भेनरूं जेके ॾिसंदियूं आहिनि चवंदियूं अॼु बाक़ असांखे कहिड़ा कपिड़ा थी ॾेखारे ऐं कहिड़ो अहिड़ो ब्रांड आहे जेको असांखे मुतारफ़ कराईंदी। सो साइरज़ा टेक्सटाइल ब्रांड जेको आहे सभ खां बहितरीनु आहे ऐं हिन में माशाल्लाह लॉन, कॉटन, शिफॉन ऐं ऑर्गेन्ज़ा जे कपिड़े ते ड्रेसिस तयारु कयल आहिनि। तव्हां हिननि खे कॉन्टेक्ट करे था सघो ऐं ईद जो पंहिंजो जोड़ो बुक करायो फौरन। छो त वरी पोइ ऑनलाइन बुकिंग में बि हिननि जो जेको आहे कोई स्टॉक ख़तमु थी वञे, छो त ॾाढियूं बहितरीनु हिननि वटि डिज़ाइन्स आहिनि। इन सां गॾोगॾु नाज़रीन ज़रूरु तव्हां जेके भेनरूं आहिनि से इंतज़ारु कंदियूं त अॼु कहिड़ी नई रेसिपी असांखे मिलंदी, इफ़्तारीअ में छा पचायूं। इफ़्तारीअ में जेका नई रेसिपी तव्हां पचाईंदा उनजो बि हल असां वटि आहे। सलाम रमज़ान महफ़िल आहे, ज़िक्र जूं ॻाल्हियूं थींदियूं, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं थींदियूं, पर उन सां गॾोगॾु बहितरीनु खाधनि जो बि ज़िक्र थींदो। ऐं जॾहिं सुठा ऐं लज़ीज़ खाधनि जो ज़िक्र थो थिए त फैसल खे असां कीअं था विसारे सघूं। शेफ़ फैसल असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम शेफ़, हाउ आर यू? अस्सलाम, अल्हम्दुलिल्लाह। कहिड़ी तबियत आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह हाणे ठीकु बहितरीनु आहे। असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं जेके तव्हांखे ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जूं बि दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। अॼु तव्हां असांखे भला छा था ॾेखारियो? अॼु मां ठाहियां पियो दही फुल्की, मिठी दही फुल्की। हिकु हूंदी आहे स्पाइसी मसालनि वारी दही फुल्की, हिकु हूंदी आहे मिठी दही फुल्की। मिठी दही फुल्की ठाहींदो त हीअ बि ॾाढी ज़बरदस्त ऐं मुख़्तलिफ़ हिकु शइ आहे ऐं ॾाढो माण्हू शौक़ सां फूड स्ट्रीट्स वग़ैरह ते मिलंदी आहे। ज़बरदस्त। हिनखे असां बिल्कुलु ईज़ी तरीक़े सां ठाहिण ॿुधाए थो छॾां तव्हांखे कि 2 कप तव्हां खणंदो बेसण, हुन में थोरो अधु चांहि जे चमचे खां घटि लूणु विझंदो ऐं चङी तरह हुनखे एतिरो बीट करिणो कि बिल्कुलु फॉर्म वांगुरु थी वियो। हीअ ॾिसो चिंबड़े पियो न, किरे न, ड्रॉपिंग न थिए, लॻी वञे, स्टिकी थी वञे, हा सफ़ा घाटो थी वञे। 15 मिंट तव्हां हिनखे फेटंदो, चङी मशीन आहे या हथ सां या वेस खां।
ही फेटण खां पोइ ईअं घाटो थिए कि चमचे खे लॻल हुजे त एतिरो घाटो थींदो त ही अंदरां जेका गुठली ठही वेंदी आहे न उहो न थींदी, फॉर्मी ठहंदा, सुठा ठहंदा। इनखे कंदासीं तलो कुकिंग ऑयल में फ्राई, जेको आहे विटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 आहे ऐं 70 सालनि खां माउनि जो आहे भरोसो हिन ते त वठो, तॾहिं त चवंदा आहिनि अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। त ही रेसिपी में ठहे पई ऐं जॾहिं इनखे फ्राई कंदव त गॾु हिकु प्यालो रखिजो पाणी जो, हुनमें विझिजो हिकु खाइण जो चमचो ॾही ताकी पाणी फिको न रहे। पोइ जेके ई फुल्कियूं तव्हां फ्राई कंदो फौरन पाणी में विझंदो, 10 मिंट छॾण खां पोइ हथ सां प्रेस कंदो, उनजो पाणी कढी हिकिड़े प्याले में विझंदो, पोइ ॾही खणंदो, हिकु पाउ खां 1.5 पाउ जेतिरी हुनखे फेटंदो, हुनमें अधु कप खंडु पीसे विझंदो, थोरो चाट मसालो ऐं मलकम जेको मसाले जो असां मसालो ऐं हिनखे मिक्स करे रखंदासीं। बसि मथां फुल्कियूं विधियूं, ॾही विधी ऐं चाट मसालो विझी ऐं अगरि चटणी कुझु विझणी आहे त विझो, अदरवाइज़ मिठी दही फुल्के तयारु थिए। ऐं मलकम जेको मसाले जो असां विझंदासीं चाट मसालो, उनखां अञा फ्लेवर ज़बरदस्त झटपट तयारु थियण वारी फौरन 10 मिंटनि में 10 मिंटनि में थींदी आहे। पर ॾिसो त केॾी हद लज़ीज़ आहे जेका अफ़्तारी इन्हनि फुल्कनि खां सवाइ, मिठनि ॾही वड़नि फुल्कनि खां सवाइ जेका आहे अणपूरी आहे। सो बिल्कुलु ज़बरदस्त स्टार्ट कयो, स्टार्ट कयूं था। हिन सां गॾोगॾु मां सम्झंदी आहियां त जेके असां वटि जेके ही सभु ब्रांड्स आहिनि इन्हनि जो तावन तमामु बहितरीनु आहे। तव्हां ॾिसी रहंदा स्क्रीन ते मीज़ान टपाल वारनि जी चांहि जेका आहे उहा ज़बरदस्त आहे। अफ़्तारी खां पोइ जेके चांहि जा मवाली आहिनि उन्हनि सां अहिड़ी हालत थींदी आहे, टपाल मेज़बान जी जेका आहे चांहि आहे सो चांहि उनजो इंतज़ारु हूंदो आहे त अफ़्तारी थिए ऐं नमाज़ पढ़ूं ऐं पोइ वरी चांहि जो टाइम अचे ऐं चांहि जूं महफ़िलूं वरी चांहि जा मवाली सॼी राति कंदा आहिनि अक्सर। ऐं जेके ढाबा असांजा कराचीअ में 24 कलाक तव्हां सहरीअ ताईं सॼी राति जेके आहे उते उहो चांहि जूं महफ़िलूं थींदियूं आहिनि। घर में रोज़ो रखी वरी ॿाहिरि वेंदा आहिनि, दोस्तनि सां वरी वञूं था चांहि पीअण ॿाहिरि। सो चांहि हलंदी रहंदी आहे। उन सां गॾोगॾु तलो कुकिंग ऑयल जो तव्हां ज़िक्र करे चुका आहियो, टैंग बि असां वटि मौजूदु आहे। टैंग खां सवाइ बि मां सम्झंदी आहियां त अफ़्तारी अणपूरी आहे ऐं छा त हुनजो ज़बरदस्त रिफ्रेशिंग टेस्ट आहे। हिन में फ्लेवर्स बि बहितरीनु बेस्ट हिकिड़ी ड्रिंक आहे इहा। एॾियूं जॾहिं असां वटि ड्रिंक्स मौजूदु आहिनि त असांखे सॉफ्ट ड्रिंक ऐं एॾे वञण जी ज़रूरत ई न आहे जो तव्हां सॉफ्ट ड्रिंक पियो ऐं बेकार में पंहिंजी सिहत खे तव्हां ख़राबु कंदा। सो ज़बरदस्त क़िस्म जो पिंक सॉल्ट बि असां वटि मलका मसाला वारनि जो पिंक सॉल्ट मौजूदु आहे। अच्छा, सॉल्ट मां सम्झंदी आहियां त बजाए हिन जे असां जेको वाइट वारे खां पिंक बहितर आहे, इहो वधीक आहे, बेस्ट आहे पिंक सॉल्ट जेको उन खां वाइट खां पिंक सॉल्ट यूज़ करणु वधीक बिल्कुलु। मुंहिंजे घर में बि इहे यूज़ थींदो आहे पिंक सॉल्ट। ज़बरदस्त बहितरीनु। अच्छा, ये फुल्कियूं तव्हांजूं हा मीडियम फ्लेम ते करणियूं आहिनि, इलाही तेज़ न कि अंदरां कचियूं रहिजी वञनि ऐं मथां ॻाढ़ियूं थी वञनि। हिन शइ जो ख़्यालु कजो। बसि मां हिन में विझंदो वञा, 2 चमचा खणिजो त आसानी थींदी आहे, पर निस्बत हथु विझंदो त हू ऑयल ईंदो हथ ते लॻे थी पवंदो आहे, हथ बि ख़राबु थींदा आहिनि ऐं गंद बि ॾाढो। असांजे शेफ फैसल जी तव्हां कुकिंग खे ॾिसंदा हूंदा केॾी साफ़ सुथरी ऐं असांजो जेको आहे किचन बिल्कुलु ख़राबु न थींदो आहे। इहा टिप जेका आहे मूंखे हिन जी सख़्तु ज़रूरत आहे, छो त मां जॾहिं कुकिंग कंदी आहियां मुंहिंजो सॼो किचन केरु बि न ख़बर पइजी वञे त हिते बाक़ अचे कुझु पचाए वई आहे। ॾाढो मुंहिंजो जेको आहे न उहो मैसी थी वेंदो आहे सभु कुझु। ज़बरदस्त, इहो बि हिकिड़ो वॾो हाणे सुघड़ उहो चइबो आहे न मायुनि जी ऐं मर्दनि जी इहा निशानी आहे। सुघड़ शेफ मौजूदु आहिनि, सफ़ाई सां था कुकिंग में। छा ठाहींदा आहियो घर में, काड़ी ख़ासि शइ स्पेशल? मां बसि इहे पकोड़ा दही बड़ा इहे हूंदा आहिनि, फ्रूट चाट मुंहिंजो ॾाढो। ऐं खाधनि में को ख़ासि छा पसंदि आहे तव्हांखे? कढ़ाई ऐं जेका चाइनीज़ शाशलिक राइस इहे शयूं ॾाढो मुंहिंजे हथ जूं पसंदि कयूं वेंदियूं आहिनि ऐं मूंखे मुंहिंजे ॿारनि जी तरफ़ां बि फरमाइश ईंदी आहे त तव्हां इहे शयूं ठाहियो। सो बहितरीनु पास्ता इहो इटालियन फूड आहे, पास्ता हर क़िस्म जा पास्ता मां ठाहींदी आहियां ऐं मुंहिंजनि ॿारनि खे बि ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उहे बि ज़ाहिर इंजॉय कंदा हूंदा हिन प्रोग्राम खे। ऐं हीअ वारी रेसिपी जेका आहे अॼु तव्हां ज़रूरु ट्राए कयो, छो त ज़बरदस्त आहे। ऐं हिन सां गॾोगॾु साई वठूं था, साईअ जो टाइम थियो आहे शेफ, वरी साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं। साई खां पोइ असां पंहिंजनि महिमाननि खे बि वेलकम कंदासीं। नाज़रीन, वठूं था नंढड़ी साई, मिलो साईअ खां पोइ सलाम रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, भली कार सलाम रमज़ान में ऐं हिन ख़ूबसूरत महफ़िल में जेके असांजो ज़िक्र थींदो सो असांखे ऐं तव्हांखे उत्साह ॾियारींदड़ ज़िक्र हूंदो, ताक़ीद करण वारो ज़िक्र हूंदो। छो त इहे ज़िक्र उहे आहिनि जेके तारीख़ सां वाबस्ता आहिनि, इस्लाम जे दीन जे हवाले सां असांजे पैगम्बरनि जा ज़िक्र आहिनि ऐं उहे कौल उहे हदीसूं ऐं क़ुर पाक जे आयतुनि मां जेके ज़िक्र निकिरनि था उन हवाले सां असांजा ज़िक्र हलंदो ऐं असांजी महफ़िल जेका आहे उहा मुनवर रहंदी इंशा अल्लाह।
ऐं मां वेलकम करणु चाहींदसि पंहिंजनि महिमाननि खां, छो त असांखे महिमाननि जॉइन कयो आहे ऐं आलमा जेके असांखे मौजूदु आहे जिन जॉइन कयो आहे असां वटि, उहा आहे आलिया कामरान। अस्सलाम वालेकुम आलिया, थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस ऐं वेलकम करते हैं आपको। ऐं आलिया कामरान सां गॾु जेका आहे उन्हनि जी साहिबज़ादी आहे, नात ख़्वां आहे, ऐं प्यारी सैयदा अलिशबा ज़हरा। अस्सलाम वालेकुम अलिशबा। हुन सां गॾो गॾु नात ख़्वां जिन असांखे जॉइन कयो आहे मोहम्मद अयूब हुसैनी साहिबु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। ऐं उन्हनि सां गॾु असदुल्ला हुसैनी साहिबु आहिनि। अस्सलाम वालेकुम। हाणे साईं प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था, गुफ्तगू जो आगाज़ कंदासीं आलमा साहिबा सां। आलमा आलिया कामरान साहिबा सां गॾु मौजूद आहे। आप ये मुझे हमें बताएं कि जैसे हम ज़ाहिर है आप सबसे पहले तो हम मशकूर हैं कि आपने हमें ज्वाइन किया है और उम्मीद करते हैं कि आप जिस तरीके से हमें उन वाक़यात पे और कुरान की हिदायत पे जिस तरीके से रोशनी डालेंगी वो बहुत कारआमद रहेगा और हमें काफ़ी हेल्पफुल हमारे लिए साबित होगा। सवाल मैं आपसे ये करना चाहूँगी कि नफ्स की पाकीज़गी क्या है, किसे कहते हैं, और रमज़ान में और रोज़ा रखने की जो हमारी प्रैक्टिस है वो इस हमारी नफ्स की पाकीज़गी में हमें किस तरीके से मददगार साबित होती है? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला खैरिल मुबश्शिरीन वल मुनज़िरीन, अम्मा बाद, फ़क़त क़ाल अल्लाहु तआला सुब्हानहु व क़ौलुल हक़ अबुल क़ासिम मोहम्मद। इब्तदाई हम्द है उसी खालिक़ अज़ल के लिए, सुकून झील को जो देता है कवल के लिए, और मैं उसके नाम से करती हूँ इब्तदाए कलाम के जिसके नाम फरिश्तों ने भी संभल संभल के लिए, और फिर उसके बाद अली मुर्तज़ा की बात चले कि जिसके नाम खालिक ने भी बदल बदल के लिए। तमाम तर तारीफ़ और तमाम तर हम्द व सना लायक़ ज़ेबा है उस पाक परवरदिगार आलम के लिए जो कायनात के तमाम बादशाहों का बादशाह और कायनात के तमाम शहनशाहों का शहनशाह है। वो परवरदिगार आलम जो रहमान भी है, रहीम भी है, हई भी है, क़य्यूम भी है और मालिक अल्लाह कुल्ले शैन क़दीर भी है। और बाद हम्द व सना हमारा तमाम तर दुरूद व सलाम अल्लाह ताला के मुर्तज़ा, मुस्तफ़ा और मुजतबा बंदों के ऊपर कि जिन्होंने वहशी को इंसान, इंसान को मुसलमान, मुसलमान को सलमान और सलमान को भी फ़ख्रे सुलेमान बना दिया। कहीं बेज़र को देखा तो उसे अबू ज़र बना दिया, कहीं बेदात को देखा तो उसे मिक़दाद बना दिया, कहीं बेमाल को देखा तो उसे बिलाल बना दिया, किसी मजबूर को देखा तो उसे मुख्तार बना दिया। और फिर माशाल्लाह हम अल्हम्दुलिल्लाह मुसलमान हैं तो हम ऐसे अजीम ज़िक्र से वाबस्ता है कि जो अजीम हस्तियाँ कहीं भी किसी मुनकिर को देखती हैं तो उन्हें फिन्नार कर देती हैं, और हम और आप जैसों को देखती हैं तो सच्चा आशिक़ रसूल बना देती हैं। बेशक और प्रोग्राम का बाकायदा आगाज़ करने से पहले मैं आपकी भी बहुत शुक्रगुज़ार हूँ और ख़ास तौर पर सिंध टीवी वालों की बहुत शुक्रगुज़ार हूँ कि उन्होंने आज मुझे शरीके इबादत किया। बहुत शुक्रिया, जज़ाकल्लाह खैर। और आपने सवाल की इब्तदा बड़ी खूबसूरत सवाल से की है माशाल्लाह। आपने पूछा है नफ्स की पाकीज़गी का। देखिए ख्वार, इस सिलसिले में मैं अपने उस्ताद मोहतरम अल्लामा मुशर्रफ अब्बास अलवी साहब की किताब 14 सादिक़ीन से इस्तिफ़ादा हासिल करना चाहूँगी कि जिसमें अल्लामा साहब ने माह रमज़ानुल मुबारक की फ़जीलत को इस तरह उजागर फरमाया है कि देखिए अल्लाह ताला ने जब इंसान को अशरफुल मखलूक़ात का दर्जा दिया तो अल्लाह ताला ने इंसान के अंदर यकसा तौर पर दोनों चीज़ें मुंतकिल की, यानी बुराई भी है और इंसान के अंदर अच्छाई भी है। अब ये इंसान के अपने अंदर डिपेंड करता है, अपने ऊपर डिपेंड करता है कि वो किस तरह के रास्ते पर चलना चाहेगा, क्योंकि अल्लाह ताला ने इख्तियार इंसान को दे दिया। अब ये इंसान के अपने ऊपर डिपेंड करता है कि हम पाक रास्ते पर चलेंगे या नजासतों के रास्ते पर चलेंगे। सनन इब्ने नसाई किताब में जनाब हबीब खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से एक सहाबी ने पूछा था कि या हबीब खुदा कोई ऐसा अमल बताइए कि जिससे हमारा नफ्स भी पाक हो और जिससे हमारे अमाल भी सौले हों। तो जनाब हबीब खुदा ने इरशाद फरमाया था कि नेक अमल के लिए सबसे बेहतरीन अमल रोज़ा रखना है। वाह, सबसे बेहतरीन अमल रोज़ा रखना है। और रोज़ा रखना आपके अंदर जो बुराइयां हैं उसे दूर कर देगा। और जनाब हबीब खुदा ने मज़ीद आगे क्या इरशाद फरमाया, फरमाते हैं कि इंसान जब रोज़ा रखता है, क्योंकि देखिए रमज़ान जो है वो हमारा और आपका महीना नहीं है, ये वो वाहिद महीना है कि जिसके लिए वैसे तो तमाम महीने अल्लाह ताला ने बनाए और तमाम ही महीनों में अलग अलग बरक़ात है, लेकिन माह रमज़ानुल मुबारक के लिए अल्लाह ताला ने ख़ास तौर पर इरशाद फरमाया कि ये मेरा महीना है,
बिल्कुल बेहतरीन। और जब ये मेरा महीना यानी अल्लाह ताला ने जब इस माह रमज़ान को अपने आप से मनसूख कर दिया, तो इसका मतलब क्या है कि अल्लाह ताला हमसे कुछ चाह रहा है। जब अल्लाह हमसे कुछ चाह रहा है तो इसका मतलब ये है कि अल्लाह हमसे ये भी चाह रहा है कि हम रोज़ा रखें, रोज़ा रख कर अपने अंदर के नफ्स को पाक कर दें, जैसे कि आपका बेहतरीन। ये बहुत आपने जज़ाकल्लाह बहुत अच्छे तरीके से बताया, लेकिन अल्लाह पाक हमसे क्या चाह रहा है इस पर मैं आपसे वक्फा लेना चाहूँगी, बाद में आएंगे और इस चीज़ को कंटिन्यू करेंगे, क्योंकि ये बहुत अच्छी बात है, ये बहुत अच्छी आपने बात की आगाज़ किया है कि किस तरीके से जो है आप अल्लाह पाक असां सां छा थो चाहे बेसिकली। पर इन ते अॻिते हलंदासीं वधंदासीं। हींअर फैसल शेफ़ फैसल खां पुछूं था, शेफ़ फैसल किथे पहुतव तव्हांजा दही बड़ा मिठा दही बड़ा जेके तयारु थिया कि न थिया? बिल्कुलु तयारु थी विया आहिनि ऐं मां इनखे हिते डिस्प्ले बि करे छॾियो। मथां दही बड़ा जेका हुआ हुनखे पाणी में सॉक करे दॿाए ऐं कढी वठिजो। हुनजे बाद जेका दही हुई मिठी उहो विझी छॾी, साई चटणी ॻाढ़ी चटणी तव्हांखे ठाहिण सेखारियुनि मां पंहिंजे प्रोग्राम्स में बि उहो विझी छॾिजो ऐं नसीम जो चाट मसालो विधो। हिते हाणे ठाहींदासीं कड़शी जामे शीरी। ठीकु आहे, कड़शी जामे शीरी तमामु बहितरीनु शरबत आहे ऐं हिन जो छा तरीक़ेकार आहे कि हिकु गिलास पाणी में 4 खाइण जा चमचा विझंदासीं, लेकिन एसिडिटी जीअं अॼुकल्ह सहरी में थिए पई त उनजे लाइ सभिनी खां बहितर आहे कि तुख बलंगो पाणी में थोरो पिसाए 2 खाइण जा चमचा तव्हां हिन में विझी छॾो। ॾाढा फ़ाइदा आहिनि हिन जा, उहे बि मां पोइ नेक्स्ट प्रोग्राम में ॿुधाईंदमि। ऐं खीर में बि विझी अगरि ख़ाली तुख बलंगो पीअंदो तॾहिं बि तव्हांखे एसिडिटी न थींदी। त हिते 4 खाइण जा चमचा असां 1 गिलास पाणी में, थधे पाणी में या खीर में कड़शी जामे शीरी विझंदासीं। हिन में खंडु वग़ैरह मिलाइण जी ज़रूरत आहे, जो पंहिंजो ज़ाइक़ो आहे कुदरती हरकियात सां तयारु थियल आहे ऐं तमामु बहितरीनु। ठीकु आहे, हिन खे असां डिज़ोल्व कंदासीं चङी तरीक़े सां ऐं बसि हिनखे। ऐं अगरि बोतल जो हिसाबु अगरि ॿुधायां त हिकु बोतल मां तव्हांजा 40 गिलास ठहंदा आहिनि। 1 लीटर बोतल मां अगरि 1.5 लीटर खणंदो त 50 गिलास ताईं ठहंदा ऐं 1 गिलास में 4 खाइण जा चमचा चङी तरह मिक्स कंदो ऐं थधो थधो तव्हां हिनखे खीर में या सिर्फ़ु खीर में बि विझी पी सघो था ऐं इहे पाणी में बि मिलाए पी सघो था। ठीकु आहे, त इहे तमामु बहितरीनु असांजी रेसिपी तयारु थी वई कड़शी जामे शीरी जो शरबत ऐं हुन सां गॾु आहे मिठा दही बड़ा दही फुल्की। त इंशाल्लाह पोइ सुभाणे बि नेक्स्ट जेके रेसिपीज़ हूंदियूं कंटिन्यू कंदासीं इंशाल्लाह। बहितरीनु ज़बरदस्त ऐं वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं नाज़रीन झटपट रेसिपी बि असांजी तयारु थी वई आहे ऐं हींअर वक़्तु थियो आहे त नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र कजे, उहे नात ॿुधिजे। ऐं मां इन जे लाइ गुज़ारिश कंदसि असां सां गॾु नात ख़्वान जिन असांखे जॉइन कयो आहे मोहम्मद अयूब हुसैनी साहब खे। जी सर, बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ जहीं जावल वारा वार सुहना सुहना गुंडड़ी दार जहीं जा वल्लेल वारा वार सुहना सुहना गुंडड़ी दार सुबहान अल्लाह सुहने जी माशा तारीफ कया सुबहान अल्लाह मदनीय जी माशा वाखाण कया। ओ जंहिंजे हथनि ले मौला सॼो आयदुल्ला इहो ईत आहे मुंहिंजो अरबी सल्लल्लाह। ओ जंहिंजे हथनि ले मौला सॼो आयदुल्ला इहो ईत आहे मुंहिंजो अरबी सल्लल्लाह। ओ वहवा नूरानी रुखसार ठहन मोती ऐं जहवार वहवा नूरानी रुखसार ठहन मोती ऐं जहवार सुबहान अल्लाह सुहणे जी माशा वाखाण कया। ओ रब पाक चूंडे वसिफूं रखियूं मुस्तफ़ा जूं माज़ागल बसर जूं सुहणियूं
अखियूं मुस्तफ़ा जूं ओ रब पाक चूंडे वसफूं रखियूं मुस्तफ़ा जूं माज़ा गल बसर जूं सुहणियूं अखियूं मुस्तफ़ा जूं ओ जंहिंमहिल नेण खणनि नंगदार खुश थन बिस्तर तां बीमार जंहिंमहिल नेण खणनि नंगदार खुश थन बिस्तर तां बीमार सुबहान अल्लाह सोहणे जी मां शावा खान कयां सुबहान अल्लाह मदनीअ जी मां शावा खान कयां ओ यूसुफ भी सुहणो लेकिन सरकार बि शइ वदोहा चयो वियो चहिरे महबूब जे लाइ ओ यूसुफ भी सुहणो लेकिन सरकार बि शइ वदोहा चयो वियो चहिरे मुस्तफ़ा जे लाइ ओ वहवा चेहरे जा चमकार शाहपुर चोटीअ जी चंद्रहाण वहवा चेहरे जा चमकार शाहपुर चोटीअ जी चंद्रहाण सुबहान अल्लाह सुहणे जी मां शावा खान कयां जंहिंजा वल्लैल वारा वार सुहणा सुहणा गुंडड़ीदार सुबहान अल्लाह मदनीअ जी मां शावा खान कयां सुभान अल्लाह। नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो साई वठूं था साई खां पोइ वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन असांजी महफ़िल जेका आहे उहा जारी आहे ज़िक्र हले पियो ऐं ॾाढो ख़ूबसूरत ज़िक्र पियो हले ऐं आलमा आलिया कामरान साहिबा जेका असां सां गॾु मौजूदु आहे ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ी ॻाल्हि पई करे त अलाह साईं पाक परवरदिगार जेको आहे पंहिंजनि माण्हुनि सां आख़िर चाहे छा थो उनजो मक़सदु छा आहे ऐं उनखे कहिड़ियूं उम्मीदूं आहिनि असां सभिनी सां। जी आलिया मैम आप बताएं कि असल में आपने बात वहाँ पे हमने काटी थी कि अल्लाह पाक आखिर चाहता क्या है हमसे, तो इतनी सारी रहमतें नेमतें बरकतें मोहब्बतें तो हमारे लिए हैं उसकी बेशुमार हैं बेशक है गुनाहगार बंदे हैं हम लोग, लेकिन असल में करना क्या चाहिए हमें कि हम उस ज़ात को खुशी दे सकें। जी अल्लाह का महीना है और अल्लाह हमसे कुछ ना कुछ चाह रहा है। जब उसने ये कह दिया कि ये मेरा महीना है तो इसका मतलब ये है कि वो हमसे कुछ चाह रहा है। अब वो चाह क्या रहा है तो इसके लिए हमें सबसे पहले तो अपना एहतसाब करना होगा कि अल्लाह ताला एक आम इंसान को जब उसने अशरफुल मखलूक़ात का दर्जा दिया और अशरफुल मखलूक़ात बनाकर दुनिया में उतारा भी और फिर उसकी तवक्कात भी हमसे अल्हम्दुलिल्लाह जितने शुक्र करें इस बात बिल्कुल बिल्कुल। अब उसने हमसे क्या उम्मीद लगाई है कि हम उसके लिए क्या करें, तो इसके लिए सबसे बेहतरीन अमल क्या है कि जैसे माह रमज़ानुल मुबारक आया तो हमने रोज़ा रखा। अच्छा रोज़ा नाम नहीं है, मतलब हमने अल्लाह की खुशनुदी के लिए रोज़ा रखा, लेकिन अब इसका मतलब ये हरगिज़ नहीं है कि हम अपनी शक्ल इस तरह बनाकर रखें कि लोग हमें देखकर कहें कि इसका रोज़ा इस वजह से इसकी शक्ल उतरी हुई दिखाई दे रही है। नहीं, अल्लाह हमसे क्या चाह रहा है कि अपने नफ्स को पाकीज़गी की तरफ लेके जाओ। पाकीज़गी कब आएगी? जब आप तक़वा इख्तियार करोगे। तो ये तक़वा ही परवरदिगार आलम हमसे चाह रहा है ना। इस माह रमज़ानुल मुबारक से मुत्तसिल करके खुदा हमसे चाह क्या रहा है, वो यही तो चाह रहा है कि हम रोज़े रखें। जब हम रोज़ा रखते हैं, रोज़ा रख कर हम पानी पीना हलाल है लेकिन रोज़े में हराम है। तो अब हम रमज़ानुल मुबारक में रोज़ा रख कर जब हलाल कामों से अपने आप को रोक सकते हैं तो फिर ज़ाहिर है आम ज़िंदगी में हम हराम कामों से भी खुद को रोक सकते हैं। तो ये खुदा हमसे चाह रहा है कि हम अपने आप को आदी बनाएं, अपने नफ्स को आदी बनाएं और हम कर सकते हैं। अक्सर होता है हम समझते हैं ये हम कर नहीं पाएंगे, लेकिन ये एक हमारे लिए खाका है। एक मैं समझती हूँ कि एक तरीके से एक डेमो दे देते हैं अल्लाह मियां हमें कि देखो आप ये करने के काबिल हो और इस चीज़ को आप परमानेंटली अपनी तबीयत में और अपनी नेचर में अपनी आदतों में डालें कि हमने सिर्फ रमज़ान का महीना ही इस चीज़ को फॉलो नहीं करना
تا حیات کرنا ہے, سارا سال کرنا ہے. بے شک. اور یہ رمضان کی تیاری تو خدا ہمیں شعبان سے اور رجب سے کروا رہا ہے. بالکل بھائی رجب اور شعبان میں بھی تو اللہ نے روزے رکھنے کا حکم دیا ہے نا. اب اس میں ہم سنت روزے رکھتے ہیں, مستحب روزے رکھتے ہیں, لیکن رمضان سے پہلے اللہ تعالیٰ ہمیں عادی کر دیتا ہے آہستہ آہستہ. اب جب رمضان آتا ہے تو رمضان میں پہلا آپ کا سوال کہ خدا ہم سے کیا چاہ رہا ہے. تو خدا کیا چاہ رہا ہے کہ دیکھیے ہم اپنے دسترخوان کو ڈھیروں ڈشز سے سجا دیتے ہیں, اور طرح طرح کے ہم ڈشز کے ذریعے سمجھتے ہیں کہ بھائی اسی سے افطار ہوگا تو ہمارا افطار ہوگا. اب فروٹ چاٹ بھی ہو, یہ بھی ہو, وہ بھی ہو. نہیں, خدا کیا کہہ رہا ہے, نفس کو تقویٰ دینے کا نام روزہ ہے. تو تقویٰ کس طرح پیدا ہوگا؟ اپنے آپ کو یہ غیر ضروری اشیاء سے روکا جائے. غیر ضروری اشیاء جب آپ اپنے دسترخوان پہ کم کریں گے نا تو آپ دیکھیں گے کہ کسی غریب کا دسترخوان خالی تو نہیں ہے. واہ واہ کیا بات ہے. ہو سکتا ہے ہمارا دسترخوان بھرا ہوا ہو. بالکل ایسی بات ہے, کیا بات ہے. ہمارا دسترخوان بھرا ہوا ہو, لیکن اگر ہم یہاں ایک ڈش کم کر دیں گے تو ہو سکتا ہے وہ ایک ڈش اس غریب کے دسترخوان پہ موجود ہو. ہم اس دسترخوان کے ذریعے کسی غریب کی مدد کر سکتے ہیں. بہترین عمل خدا نے کیا حکم دیا ہے اس ماہ رمضان میں کہ جس کے ذریعے ہم اللہ کے مزید قریب ہو جائیں گے, اور یہی خدا ہم سے چاہتا ہے. وہ بہترین عمل کیا ہے؟ کسی کو افطار کرا دینا. واہ کیا خوبصورت بات ہے, بہت زبردست, بہت بہترین عمدہ بات کی آپ نے. اور اس چیز کو دیکھا جائے میں سمجھتی ہوں کہ ہم میں اللہ کا شکر ہے, میں نے کافی ایسے لوگ دیکھے ہیں ہماری کراچی میں تو یہ سما ہوتا ہے کہ جب افطاری کا وقت آتا ہے تو سڑکوں پر سگنل پر لوگ آتے ہیں ہماری مدد کے لیے, اور دسترخوان سجائے جاتے ہیں, پانی کی بوتلیں دیتے ہیں, مفت وہ بانٹی جاتی ہیں کہ ہم سے لے لیں, کہیں کسی کا افطار کا رہ نہ جائے, کوئی دیر سے پہنچے نہ گھر پہ. تو یہ ساری باتیں میں سمجھتی ہوں یہ محبت, یہ احساس بھرا جو ہمارا دین ہے, اور اس میں جو ہمیں اللہ پاک نے جس طریقے سے جو کام کرنے کا حکم دیا ہے وہ دیکھا جائے ہماری اپنے فائدے کے لیے. بے شک یہ خدا ہمیں اس راہ پر لا کر جنت کے راستے پر لانا چاہ رہا ہے, کیونکہ صدقات کے ذریعے ہم جہنم کی آگ کی حرارت کو تو ٹھنڈا کر سکتے ہیں. اب چاہے آپ افطار ایک کھجور کے ذریعے کرا دیں, لیکن اگر آپ پورے کسی بھوکے کو پیٹ بھر کر بھی کھانا کھلائیں گے نا تو آپ کو حوض کوثر پر جام ملے گا انشاءاللہ. اور یہی اللہ پاک کی نظر کرم کی التجا ہی ہوتی ہے ہماری, اور ہماری بھی, ہم بندوں کی بھی یہی خواہش ہوتی ہے کہ کسی نہ کسی طریقے سے اس کی رحمت ہم پہ برستی رہے, کیونکہ پہلا عشرہ چل رہا ہے, پہلا عشرہ بھی عشرہ رحمت ہے. بے شک اس کے حوالے سے جو ہے آپ سے اور مزید بات کریں گے, لیکن ابھی ہیر وقت تھو آتا ہے نعت رسول پاک صلی اللہ علیہ وسلم ॿुधो. ऐं आलिया साहिब जी नंढड़ी जेका आहे उहा बि सैयद आलिशा ज़हरा, उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं. जी बेटा आप बिस्मिल्लाह करें. ज़मीन नबी की ज़माना नबी का ये सारी खुदाई खजाना नबी का. ज़मीन नबी की ज़माना नबी का ये सारी खुदाई खजाना नबी का. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. न भूलेगा तेरी सदा को ज़माना, उतर कर फलक से ज़मीं पर वो आना. वो मक्के की गलियों में खून में नहाना, वो वज़्न रिसालत उठाना नबी का. ज़मीन नबी की ज़माना नबी का ये सारी खुदाई खजाना नबी का. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. न भूल वो बंदों को अपने खुदा से मिला कर, सलीका हमें बंदगी का सिखा कर. जो थे दरमियां बुतों
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खुदा जिसे देखे नबी वो बसारत, सुने जिसे खालिक नबी वो समात। मशीयत खुदा की नबी की मशीयत, इरादा खुदा का इरादा नबी का। ज़मीने नबी की ज़माना नबी का, ये सारी खुदाई खजाना नबी का। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़बरदस्त। ऐं नाज़रीन, वक़्तु थियो आहे साहीअ जो, साही वठूं था, साही खां पोइ वरी हाज़िर थींदासीं। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं असांजी महफ़िल जारी आहे। सिधी रीति हलंदड़ प्रोग्राम सिंध टीवीअ जी काविशुनि सां गॾु तव्हांजे अॻियां पेश कयो वियो आहे। ऐं हीअ जेको सलाम रमज़ान जी महफ़िल आहे सजारी और सारी आहे ऐं इंशाअल्लाह चांद रात ताईं जारी रहंदी तव्हांजे साथ सां गॾु। जी सैयदा आलिया कामरान, आपसे हम ये पूछना चाहेंगे कि जैसे हम पहले भी जिक्र कर रहे थे ना, काफ़ी आपने बताया कि कुरान और कुरान की हिदायत और रोज़े के एतबार से किन चीज़ों से हमें परहेज़ करना चाहिए। असल में ये सारी जो बातें हैं, देखा जाए बेसिकली एक इंसान को बेहतर फ़र्द बनाने में मददगार साबित है। और तारीख़ के एतबार से काफ़ी ऐसे वाक़यात हैं जो हमारे पैगम्बरान नबियों से जो है वो वाबस्ता हैं। अलग अलग लोगों से जो है उनके हमें बहुत कुछ सीखने को मिलता है। तो आप हमें ये बताएं कि कौन से ऐसे वाक़यात हैं जिनको हम मद्देनज़र रखते हुए अपनी ज़िंदगी, अपने अमाल को बेहतर कर सकते हैं, कुछ सबक सीख सकते हैं। थोड़ा इस हवाले से इस मौजू पर भी रोशनी डालें। जी, बड़ा बेहतरीन सवाल आपने किया। मौला आपकी तौफ़ीक़ात खैर में इजाफ़ा फरमाएँ। अच्छा, जैसे आपने तारीख़ी वाक़यात के हवाले से रमज़ान की अहमियत को उजागर करने के हवाले से सवाल पूछा है, तो सबसे पहले तो मैं तमहीदन जुमले अर्ज़ करना चाहूँगी कि देखिए, माह रमज़ानुल मुबारक का आगाज़ जो पहला अशरा है वो रहमत का अशरा है। और ये माह रमज़ानुल मुबारक का पहला अशरा ऐसा है कि इस अशरे के इख्तिताम पर ज़ौजा जनाब हबीब खुदा बीबी खतीजतुल कुबरा की इस दुनिया से ज़ाहिरन रुख़सत है। दो जुमले मैं बीबी खतीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा के लिए इरशाद फरमाना चाहूँगी। ये भी मेरे उस्ताद मोहतरम अल्लामा मुशर्रफ अब्बास अलवी साहब उन्हीं का दिया हुआ जुमला है। बड़ा बेहतरीन जुमला है कि देखिए, कायनात की पूरी ज़मीन, जितनी भी ज़मीन है, वो नबी जो पूरी ज़मीन को ठोकर मारकर सोना बना दे उसे मोहम्मद कहा जाता है। और वो मोहम्मद जिसकी दौलत की वजह से गनी बन जाए उसे बीबी खतीजतुल कुबरा कहा जाता है। और जनाब फ़ातिमा ज़हरा के एहतराम में जनाब हबीब खुदा अपनी जगह से खड़े हो जाया करते थे, लेकिन बीबी फ़ातिमा ज़हरा जिनके एहतराम में अपनी जगह से खड़ी हो जाए उन्हें बीबी खतीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा कहा जाता है। तो ये पहला अशरा माह रमज़ानुल मुबारक का बीबी खतीजतुल कुबरा के हवाले से यादगार है कि उनकी रुखसत है। दूसरा अशरा आता है तो दूसरे अशरे के दरमियान में नवासे रसूल जनाब इमाम हसन अलैहिस्सलाम की आमद बासादत है, 15 रमज़ान। अच्छा, अब जो तीसरा अशरा आता है तो वो जानशीन रसूल मौला अली अलैहिस्सलाम की शहादत के हवाले से यादगार है। और फिर उसी अशरे में शब कदर भी हमें मिलेगी। अच्छा, अगर तारीख़ी एतबार से माह रमज़ानुल मुबारक को देखा जाए कि कौन कौन से हमें वाक़यात मिलते हैं, जैसे कि मैं मौजू की तरफ आती हूँ, तो देखिए, माह रमज़ानुल मुबारक का ही एक बड़ा खूबसूरत वाक़या है। साद बिन मुआज़ जनाब हबीब खुदा के बड़े मशहूर और मारूफ सहाबी हैं, जिनके लिए कहा जाता है कि 70,000 मलाइका उनके जनाजे में शरीक हुए थे। और जब उनका इंतकाल हुआ तो जनाब हबीब खुदा को हुक्म दिया गया कि
کہ اے محمد آپ ساتھ کے جنازے میں ننگے پاؤں شرکت فرمائیں گے. اب دیکھیں یہ کائنات کے رسول ہیں، وہ بھی آخری رسول جو افضل ترین رسول بھی ہے، نبی بھی ہے، مگر ان کے لیے خدا کیا حکم دے رہا ہے کہ ننگے پاؤں جائے. تو کوئی نہ کوئی اہمیت، کوئی نہ کوئی فضیلت تو ہوگی ساتھ کی. پوچھا جناب حبیب خدا سے، جب حبیب خدا ننگے پاؤں جنازے میں شریک ہو رہے تھے تو لوگوں نے پوچھا یا حبیب خدا آپ تو کائنات کے افضل ترین نبی ہیں اور آپ ان کے جنازے میں ننگے پاؤں. تو جناب حبیب خدا نے کیا ارشاد فرمایا، یہ بہترین میسج بھی ہے ہمارے ناظرین کے لیے. فرمایا جناب حبیب خدا نے دراصل وجہ یہ ہے کہ ساتھ کی عادت تھی کہ رمضان المبارک میں کثرت کے ساتھ سورہ اخلاص کی تلاوت کیا کرتے تھے. ماشاءاللہ، کثرت کے ساتھ سورہ اخلاص کی تلاوت کیا کرتے تھے. اور یہی نہیں، فرماتے ہیں کہ جب جب وہ خاموش ہو جاتے تھے تو تسبیح ان کے لیے ذکر کرنا شروع کر دیتی. یعنی سورہ اخلاص کا اتنا بہترین اجر ہے پروردگار عالم نے کہ 3 مرتبہ پڑھو تو پورے قرآن، ختم قرآن کا ثواب مل جاتا ہے. تو ماہ رمضان المبارک کے حوالے سے ہمیں ایک واقعہ یہ بھی نظر آئے گا کہ سورہ اخلاص کی تلاوت انسان کو کتنے بلند درجات پر پہنچا دیتی ہے. اس کا اندازہ ہم اور آپ ابھی تو نہیں کر سکتے، لیکن ظاہراً جب اس عالم میں رخصت کیے جائیں گے تو ہمیں معلوم ہوگا کہ ماہ رمضان المبارک میں قرآن کی تلاوت کرنے سے ہمیں کیا اجر ملتا ہے. اچھا، ایک اور حوالے سے، تاریخی حوالے سے ماہ رمضان المبارک کی اہمیت اس طرح ہے کہ جناب حسنین علیہ السلام یعنی پنجتن پاک علیہ السلام نے 3 روز تک، پہلے بھی منت کے لیے روزہ رکھا، لیکن ماہ سیام، وہ ماہ سیام تک اہل بیت علیہ السلام روزہ رکھتے تھے. اور روزہ بھی ایسے رکھتے تھے کہ افطار کے وقت جو بھی یتیم، مسکین اور غریب آتا تھا تو اسے اپنی افطاری کا سامان دے دیا کرتے تھے. اول تو ان کا افطار ہی چوکی سوکھی روٹیوں پر ہوتا تھا، وہ بھی وہ دے دیتے تھے، کوشش کرتے تھے کہ میرے دروازے سے کوئی خالی ہاتھ نہ لوٹے. جی بالکل، کیونکہ دیکھیں یہ تو وہ در ہے نا کہ جہاں سائل بھی نماز کی حالت میں آتا ہے تو علی حالت رکوع میں انگوٹھی زکوٰۃ میں ادا کر دیتے ہیں. تو اب 5 روز تک کبھی یتیم، کبھی اسیر، کبھی فقیر، کبھی مسکین بن کے در فاطمہ زہرا پر سائل آتے رہے، اور یہی ماہ سیام کا مہینہ تھا. اب جب جناب حسنین علیہ السلام نے بھی اپنے اپنے حصے کی روٹیاں دیکھے اہل بیت کے گھرانے سے، خاص طور پر ماہ رمضان المبارک کے حوالے سے تاریخی اعتبار سے ہمیں کیا درس مل رہا ہے کہ ہم اپنے دسترخوان کو سادہ کر دیں. کوئی سائل بھی آئے نا مانگنے کے لیے تو اگر بھوکا ہے تو اسے عطا کر دیں. ضروری نہیں آپ اپنے لیے سب کچھ رکھ لیں. تو اب اہل بیت نے ہمیں کیا درس دیا، جو ہے عطا کر دو. اب انہوں نے عطا کیا، کیا بات ہے، اب انہوں نے عطا کر دیا. تو عطا کرنے پر کیا ملا کہ جناب حبیب خدا جب خانہ فاطمہ زہرا میں تشریف لائے، کیا دیکھا کہ حسنین بالکل بھوک کی حالت میں ہے، کمزور ہو گئے ہیں. دختر رسول خدا جناب فاطمہ زہرا بالکل کمزور لگ رہی ہیں، علی کی حالت غیر ہے. تو جناب حبیب خدا نے پوچھا کہ یا فاطمہ زہرا ایسا لگتا ہے آپ کئی روز سے فاقے کی حالت میں. تو فاطمہ زہرا نے جواب دیا، بابا دراصل بات یہ ہے کہ کبھی کوئی یتیم آ رہا تھا، کبھی کوئی اسیر آ رہا تھا، کبھی کوئی فقیر آ رہا تھا، تو میں 5 روٹیاں جو میں نے بنائی وہ میں نے عطا کر دی. اچھا، یہاں پر اس منزل پر روک کر میں ایک اور جملہ کہنا چاہوں گی، بلکہ اپنے ناظرین کو ہدیہ کرنا چاہوں گی کہ وہ جو یتیم آتے رہے، وہ جو اسیر آتے رہے، وہ جو فقیر آتے رہے، وہ کوفے کے کوئی فقیر نہیں تھے، وہ تھے ملائکہ. وہ ملائکہ تھے جو روح بدل بدل کر آتے رہے. اچھا، اب ملائکہ کی فطرت پروردگار عالم نے کیا بنائی ہے کہ جو جب سے عبادت میں مشغول ہے وہ عبادت میں ہے، جو سجدے کی حالت میں وہ سجدے کی حالت میں. لیکن اللہ دکھانا چاہ رہا ہے ماہ سیام میں رمضان کی فضیلت کو، اور دکھانا چاہ رہا ہے کہ اہل بیت کس طرح عطا کرتے ہیں. سخاوت کے اعلیٰ ترین مثال ہے اہل بیت علیہ السلام کہ جناب فاطمہ زہرا نے عطا کر دیا. اور پھر جب جناب حبیب خدا نے خوشخبری سنائی کہ اے فاطمہ زہرا آپ نے جو یتیموں کو دیا، اسیروں کو دیا، فقیروں کو دیا، وہ دراصل ملائکہ تھے. اور اللہ تعالیٰ نے اجر کے طور پر قرآن مجید میں سورہ دہر کی 31 آیات اتار کر آپ کو اجر عطا کر دیا کہ آپ کی وہ ہاتھوں کی بنی ہوئی روٹیاں، دیکھیں کوئی تو بات ہی فاطمہ زہرا کے ہاتھ کی بنی ہوئی روٹیوں میں کہ جسے علی کھاتے تھے اور قوت پروردگار عالم علی کے ہاتھوں میں آ جایا کرتی تھی. کیا بات ہے، بہترین، بہت زبردست، بہت
बहुत खूब। और आपने जो ये ज़िक्र किया नाज़रीन, ॾिठो हिन नंढनि नंढनि ॻाल्हियुनि मां ही जेके वाक़िया आहिनि हिननि वाक़ियत में केॾा वॾा सबक़ आहिनि। असां वटि केरु फ़क़ीर ईंदो आहे अफ़्तारीअ जे टाइम में त असांजो माण्हू मुंहुं घुंजाए चवंदा आहिनि त हिन वक़्तु आया आहिनि, हींअर त असां खाऊं था पिया, पर पंहिंजे प्लेट मां हिकिड़ो पकोड़ो, हिकिड़ो समोसो, का बि हिकिड़ी शइ, जेको हिकिड़ो पाणीअ जो गिलास तव्हां कतल खजूर हिकिड़ी ॾेई था सघो, जेका आहे उन्हनि खे त तव्हां उन्हनि जो रोज़ो करायो। ऐं अलाह त नंढनि नंढनि ॻाल्हियुनि मां, नंढनि नंढनि अमलनि मां ख़ुशि थी वेंदो आहे पंहिंजनि बंदनि सां, पंहिंजनि माण्हुनि सां, ऐं उन्हनि खे ढेर नेकियुनि जो ऐं सवाबनि जो ढेर सां उन्हनि खे नवाज़ींदो आहे। सो पर हींअर वक़्तु थियो आहे त नात पाक रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आहे सो थोरो असां ॿुधूं, ऐं उन हवाले सां मां गुज़ारिश कंदसि। असां नात ख़ान असदुल्लाह हुसैनी साहब मौजूदु आहिनि। जी हुसैनी साहब, आप बिस्मिल्लाह करें। क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, बस मेरा मुद्दा मदीना है। क्या बताऊं उसकी आँखों का नूर तो देखो, उसकी आँखों का नूर तो देखो, जिसका देखा हुआ मदीना है, जिसका देखा हुआ मदीना है। क्या बताऊं कि क्या मदीना है, बस मेरा मुद्दा मदीना है। क्या बताऊं दुनिया वाले तो दर्द देते हैं, दुनिया वाले तो दर्द देते हैं, प्यार देता तो बस मदीना है, प्यार देता तो बस मदीना है। क्या बताऊं उठ के जाऊं कहाँ मदीने से, उठ के जाऊं कहाँ मदीने से, क्या कोई दूसरा मदीना है, क्या कोई दूसरा मदीना है। क्या बताऊं कि क्या मदीना है, बस मेरा मुद्दा मदीना है। क्या बताऊं। बहितरीन कलाम हुयो। ऐं हींअर वक़्तु थियो आहे साईअ जो। साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं सलाम रमज़ान जी महफ़िल जारी आहे ऐं उमेद कयूं था त अॼु ख़ैर सां चोथों रोज़ो आहे। तव्हांजो रोज़ो बि सुठो गुज़रंदो हूंदो ऐं जेको आहे भलारे महीने ऐं बरकतुनि जे महीने में जेॾो थी सघे त असां जेको आहे पंहिंजे कौल सां कंहिंजो दिलि न रंजायूं, इन शइ जो ख़्यालु कजे। छो त जॾहिं माण्हू ज़ाहिरा सुठो मोहबत सां ॻाल्हाए थो, प्यार सां पेश थो अचे, त इहे बिहेवियर्स जेके आहिनि काउंट कंदा आहिनि इंसान जा, ऐं तमामु ज़रूरी आहिनि। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके आहिनि हिकिड़े माण्हूअ खे बहितरीनु इंसानु ठाहिण में हेल्पफुल साबित थींदियूं आहिनि। ॻाल्हि ॿोल हले थी ऐं जेको आहे आलिया मैडम साहिबा ॾाढो सुठे तरीक़े सां असांखे ॿुधाए रही आहे त जेके वाक़िया आहिनि, जेके तारीख़ जे हवाले सां, दीन जे हवाले सां, इस्लाम जे हवाले सां असां वटि जेके ख़ाका मौजूदु आहिनि हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा,
हुजनि या हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा सां वाबस्ता हुजनि, पर इहे माण्हू जेके असां वटि मां सम्झंदी असांजा अनबिया कराम जेके बि आहिनि उन्हनि जो जहिड़ो ज़िक्र कजे उहो बरकत वारो ज़िक्र आहे ऐं बरकत आणींदो आहे। असांजे पंहिंजे जेको आहे ईमान ते बि इन जो असरु पवंदो आहे। त इहो ज़िक्र करणु घुरिजे ऐं जहिड़ो थी सघे असां इन्हनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र कयूं ऐं उन्हनि मां कुझु न कुझु सिखूं ज़रूर। आलिया मैम, आप ये मुझे बताएं कि जैसे हम पहले भी जिक्र कर रहे थे, आपने बताया कि जो वाक़या आपने बताया बहुत ज़बरदस्त था इस हवाले से कि जो है हम लोग देते हैं, देना चाहिए, सिर्फ अपनी प्लेट नहीं भरनी चाहिए, आपको इस चीज़ का भी ख्याल रखना चाहिए कि कहीं किसी की अफ्तारी जो है खाली तो नहीं गई, कहीं किसी का पेट खाली तो नहीं रह गया। तो अब यहाँ पर आ जाता है कि रमज़ान में जैसे लोग सदका देते हैं, अब इसकी क्या फ़जीलत है, सदका देना कितना ज़रूरी है और क्यों ज़रूरी है, ज़रा इस बात पे आप प्लीज़ रोशनी डालें। जज़ाकल्लाह खैर। देखिए, वैसे भी आम रूटीन में भी अगर हम सदका निकालें तो सदक़े के अहकामात क्या हैं दीन इस्लाम की रौ से, कि सदका जो है अल्लाह ताला के गज़ब को ठंडा कर देता है। और मेरे छठे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम ने इरशाद फरमाया कि जब भी आप सदका दें, ख़ास तौर पे ये हिदायत है सदका देने के लिए कि जैसे हम सदका निकालते हैं तो हम फ़ौरन फ़कीर के हाथ में सदका दे देते हैं। अक्सर ज़मीन पे भी गिर जाता है तो हम ज़मीन पे गिरा हुआ रहने देते हैं और फिर उठाते नहीं हैं। लेकिन हमारे छठे इमाम का इरशाद फरमाते हैं कि सदका जब आप निकालते हैं तो सबसे पहले वो अल्लाह के पास जाता है और फिर अल्लाह के पास से पलट कर दोबारा आता है, वो जाता है उस मुस्तहिक की तरफ जिसको आपने देना चाहा है। अच्छा, आपने सदक़े के तौर पर ज़रूरी नहीं 10 रुपए का नोट निकाल दिया, 20 रुपए निकाल दिए, या जितनी भी आपकी इल्म इस्तात है आपने वो निकाल दिया। सदक़े के लिए ख़ास तौर पर रमज़ानुल मुबारक में सदक़ात के अहकामात थोड़े अलग आ जाते हैं। ठीक है। और वो अलग क्या है कि जैसे आपने जैसे कि अभी पूरा प्रोग्राम ही हमने माशाल्लाह इन चीज़ों पर रोशनी डाली। मज़ीद क्या है कि किसी बेलिबास को लिबास अता कर देना, आप सदक़े के तौर पर अता कर दें। ज़रूरी नहीं कि आपका फटा पुराना सूट हो तो आप वो सदक़े के तौर पे दे रहे हो, नहीं, आप जो लिबास अपने लिए पसंद करें वही लिबास आप सदक़े के तौर पर भी अता कर सकते हैं। जब आप सदका देंगे तो अल्लाह ताला के गज़ब को भी ठंडा कर देंगे और फिर सदका अल्लाह के पास पहुँचकर फिर दोबारा आपके पास आता है। यहाँ तक अहकामात मिलते हैं हमारे छठे इमाम से कि हमारे छठे इमाम इरशाद फरमाते हैं कि जब भी उनके दौर के लोगों ने ये अहकामात जो है नकल किए किताबों में, फरमाते हैं कि हमने देखा आइमा मासूमीन अलैहिस्सलाम की सीरत से और फिर होते होते हमारे छठे इमाम तक हमने देखा कि जब वो सदका देते थे किसी भी फ़कीर को तो फ़कीर के हाथ में पैसे देते थे, उससे वो पैसे वापस लेते थे, उसे आंखों से लगाते थे, चूमते थे और फिर वो सदका उसे दोबारा अता कर देते थे। तो लोगों ने पूछा या फर्जंदे रसूल, या फर्जंदे रसूल आप ये अमल क्यों दोहरा रहे हैं? तो जनाब इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम इरशाद फरमाते थे क्योंकि सदका अल्लाह के पास जाता है, अल्लाह के गज़ब को ठंडा कर देता है, फिर दोबारा इधर पलट कर आता है। मज़ीद ये कि वैसे तो दामन वक्त में इतनी गुंजाइश नहीं, लेकिन मैं चाह रही हूँ कि मैं जुमले मुख्तसर करके मंजिल तक तमाम करती हूँ कि देखिए हज़रत हबीब खुदा के दौर में ही एक शख्स गुजर रहा था, आसपास सहाबा कराम मौजूद थे। क्या देखा जनाब हबीब खुदा ने, वो नौजवान सामने से गुजर रहा है तो हबीब खुदा ने इरशाद फरमाया कि चंद सातों के बाद इसकी मौत यकीनी है, इस नौजवान की मौत यकीनी है। अच्छा, अब जो वो नौजवान गुजर रहा था वो चला गया, लोगों ने जो सहाबा कराम थे उन्होंने अफसोस का इजहार किया कि नौजवान है, कम उम्री में दुनिया से चला जाएगा। मगर जब रात हुई तो क्या देखा, वही नौजवान दोबारा उसी मुकाम से गुजर रहा है। अब वो तमाम सहाबा कराम बड़े हैरान हुए क्योंकि कौले रसूल पे शक भी नहीं कर सकते थे क्योंकि वो सादिक है और अमीन है और वो बगैर वही परवरदिगार आलम के कुछ भी नहीं कहते। तो अब वो दोबारा गए हबीब खुदा के पास और फरमाया या हबीब खुदा क्या वजह है कि आपने जिस नौजवान की मौत को यकीनी बताया था हमने अभी उस नौजवान को अपनी आंखों से चलता फिरता देखा है। तो हबीब खुदा ने इरशाद फरमाया इसकी मौत यकीनी थी लेकिन इसने राह खुदा में सदका देकर अपनी मौत को टाल दिया। क्या बात है, क्या कहने सुभान अल्लाह। और ये बहुत जो है मैं समझती हूँ कि बड़ी बात है। अगर आप देखा जाए कि सदक़े की अहमियत यहाँ पर पता चल जाती है कि सदका इंसान के लिए कितना ज़रूरी है, वो क्या क्या कर सकता है। और अल्लाह पाक की रज़ामंदी जब किसी इंसान पर हो तो उसको मौत तो क्या कुछ भी उसको नहीं हो सकता, बिल्कुल उसकी हर बलाएँ जो है वो टल सकती हैं। और जो है बहुत जज़ाकल्लाह आपका और बहुत शुक्रिया कि आप आई और हमारे जो है इस महफ़िल में
جو ہے اپنے طریقے سے آپ نے جو بتایا، جو ہمیں شعور دیا، انفارمیشن دی، وہ بالکل بہت اہم تھی. اس کے حوالے سے ناظرین یہ जेका असांजो प्रोग्राम हुयो सलाम रमज़ान जी सिधे रीति नशरियात प्रोग्राम जेको सिंध टीवी जे पारां तव्हांजे अॻियां पेश कयो वियो आहे, सो तावन हुयो करशे जामी शीरीअ जो. करशे जामी शीरी 100% ख़ालिस गुलाब ऐं संदल जे हरक़िया सां तयारु शुदा मशरूब आहे, शरबत आहे, जेको अफ़्तारीअ में तव्हां अगरि पियो त उन खां पोइ तव्हां ते भारीपन न ईंदो आहे, तव्हांजी तबियत में अञा रिफ्रेशिंग तव्हां फील कंदा आहियो, रिफ्रेशिंग उनजो ज़ाइको आहे. ऐं इन में इलाइचीअ जो फ्लेवर बि ईंदो आहे ऐं गुलाब ऐं संदल जो फ्लेवर बि ईंदो आहे. बहितरीनु मशरूब आहे ऐं सहरी ऐं अफ़्तारी ॿिन्हिनि में तव्हां इंजॉय करे सघो था. हर मौसम में करशे जामी शीरी बहितरीनु दोस्त आहे तव्हांजो. तव्हां चाहियो त हिनखे खीर में मिलाए, थधे खीर जे गिलास में करशे जामी शीरी मिलाए पियो त तव्हांजी एसिडिटी ऐं जेको तव्हां तरियल शयूं ऐं स्नैक्स अफ़्तारी में था खाओ, उन खां पोइ ज़ाहिर आहे भारीपन अची वेंदो आहे, माण्हूअ खे एसिडिटी थी पवंदी आहे, तबियत में मज़ो न हूंदो आहे. त इन खीर में मिलाए जॾहिं तव्हां करशे जामी शीरी खे इंजॉय कंदा त तव्हांजी तबियत में सुठो तव्हां फील कंदव ऐं इहो बहितरीनु ज़ाइको बि इहो थिए थो ऐं सिहत जे लाइ बि ॾाढो सुठो आहे. इन जो को साइड इफ़ेक्ट कान्हे, छो त 100% ख़ालिस हरक़िया सां तयारु शुदा आहे ऐं हर मौसम में ऐं हर उमिरि जे माण्हूअ खे, चाहे उहो ॿार हुजे, वॾो हुजे, पोड़ो हुजे, या करशे जामी शीरी खे दिलि सां इंजॉय कंदो आहे. सो सहरियुनि खे तव्हां इंजॉय कयो ऐं पंहिंजे सहरी करण सां गॾोगॾु मुस्तहिक उहे माण्हू जंहिंखे जेको आहे जेके तव्हांजा मुंतज़िर आहिनि उन्हनि खे न विसारियो ऐं बिल्कुलु ख़्यालु कयो त तव्हांजे पाड़े ओड़े वारनि जी सहरीअ जा दस्तरख़ान बि ईअं ई अफ़्तारीअ जा दस्तरख़ान सजियल हुजनि. ऐं ईअं ई असांजे प्रोग्राम जो बि दस्तरख़ान जेको आहे जामी शीरीअ जो दस्तरख़ान आहे जेको सजंदो आहे ऐं तव्हां ॾिसंदा आहियो हर रोज़ु. अॼु बि असां हुन दस्तरख़ान ते अफ़्तारी कंदासीं पंहिंजी ऐं तव्हां जे लाइ बि दुआ हूंदासीं, पंहिंजे लाइ बि दुआ कंदासीं. ऐं रमज़ान जहिड़े भलारे महीने में असांजे लाइ सिंध टीवीअ जी सॼी टीम जे लाइ दुआऊं करणु न विसारींदा ऐं मूंखे बि दुआउनि में यादि रखंदा. उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे जंहिं तावन कयो आहे उहो साइरज़ा टेक्सटाइल आहे, जेका ख़ूबसूरत ड्रेस मूंखे पातल आहे. बहितरीनु इन्हनि जा कपिड़ा आहिनि, बहितरीनु इन्हनि जी डिज़ाइन कलेक्शन आहे. साइरज़ा वारनि असांखे जेको आहे सो स्पॉन्सर कयो आहे. सो साइरज़ा टेक्सटाइल जी वेबसाइट स्क्रीन ते ईंदी हूंदी, तव्हां उन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था. ऐं ईद अचण वारी आहे त ज़ाहिर आहे मुंहिंजूं भेनरूं ईद जे लाइ बि जोड़ा उन्हनि सां ऑडर करे सघनि था ऑनलाइन. सो नाज़रीन हींअर असां छो त ज़ाहिर आहे दामन वक़्त में गुंजाइश कोन्हे, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आलिया मैडम, मूं हिन ई ॻाल्हि खे कंटिन्यू कंदे हींअर मां तव्हां सां इजाज़त चाहींदसि. वेंदे वेंदे नाते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधंदासीं ऐं जेको आहे सो बिस्मिल्लाह कंदासीं. ऐं तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो. सुभाणे वरी 5 रोज़ो थींदो ख़ैर सां ऐं मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदसि. तेसि ताईं पंहिंजो बि खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं मूंखे बि दुआउनि में यादि रखो. जी बिस्मिल्लाह. मदीने से बुलावा रहा मेरा दिल मुझसे पहले जा रहा है. यहाँ मैं ज़िंदगी चलती किसी की, यहाँ मैं जिंदगी चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है. ये चची सैयदा की चगी है, ये चची सैयदा सैयदा आबिदा ताहिरा चढ़ी है. ज़माना जितना लंगर खा रहा है,
شب فرقت سے دل گھبرا رہا ہے مدینہ آپ کا یاد آ رہا ہے مدینہ آپ کا یاد آ رہا ہے عجب گنبد کے نظارے عجب سبز گنبد کے نظارے نگاہوں کو خدا